नाज़िम मेहरा टीवी नेटवर्क तरफां एक सिंध एक सकाफ़त के सिरे हेठ प्रेस क्लब कंबर के अंगण ते मच कचहरी कोठाई वई। ॾिसूं था तो फिल चांडिल जी ही रिपोर्ट। बिल्कुल हिमायत ताकि असां उन्हनि सां गॾु हूंदासीं। जीअं असीं रैली कढंदा आहियूं हर साल, हिन साल बि असीं ईअं ई कढंदासीं, पर वफ़ाक़ जा जेके फ़ैसिला आहिनि या वफ़ाक़ जेके सरकार जी आज़ादी जा ॿिए कंहिं मसइले जी पर उहे पंहिंजा जे फ़ैसिला वापसि न वठनि। सिंध सराप मज़हब ते लथल आहे, हींअर तौरत में आहे, पर जीअं वापसि न वरिता विया। जीअं हींअर भंडारबेट ते कमु थो हले पियो, उहो बि बंदि कयो वञे। असीं हिन चैनलनि जे थ्रू उन्हनि तां इहो पैगाम था पहुचायूं त भंडारबेट खां कमु बंदि कयो वञे, या जेके बि ॿिया मदरसे सिलसिला कारूं तां जेको पथर कयो थो वञे उहो बि बंदि कयो वञे। तरह तरह जी जातियूं उन्हनि खे तव्हां जेको आहे सो हाईलाइट इन खां पोइ असां हिन सकाफ़त दिहाड़े जे हवाले सां सिंध वासियुनि खे हिकिड़ो नंढिड़ो पैगाम ॾियणु पसंदि कंदुसि त ॿुधारा जेके असांजा नंढड़ा ॿार आहिनि, मासूम ॿार आहिनि, तरबियत ऐं तालीम ते जेको आहे सो फोकस कयो त जीअं इहे दुनिया जी लेवल ते UN ताईं पहुची करे पंहिंजो आवाज़ बुलंद कनि त असांजी हीअ सकाफ़त, असांजी हीअ तहज़ीब ऐं असां जेको आहे सिंधी तहज़ीब याफ़्ता ऐं सकाफ़त याफ़्ता क़ौम आहियूं। जेके असां यहाँ जाबुल पटियूं आहिनि, जेके असांजे कारूंगर आहिनि, उहे सिंधी मिल्कियत आहे, असां सिंध जी मिल्कियत आहे। असीं उनखे कॾहिं बि कोन बर्दाश्त कंदासीं त उन वफ़ा हवाले कयूं। असां सिंध जे इंच जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं कई बि आहे अॻ में। अगरि अवां पंहिंजा इहे पैसा वापसि कोन वरिता त असीं मज़ामत ते लही ईंदासीं। कंबर फोरम जी भरपूर कोशिशि आहे त 6 डिसंबर ते असांजो तमामु सुठे जदोजहद सां रैली निकिरंदी, जेका कंबर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि गलियुनि तां तेजी प्रेस क्लब पहुचंदी ऐं असां तमामु भरपूर तयारियूं कयूं आहिनि पंहिंजे प्रोग्राम लाइ। ऐं जेके सिंध जा पेट मादनी जेके इलाइक़ा आहिनि उहे धरती जा वारिस ई उन्हनि जी वारसी कंदा, ॿियो कंहिंजो बि हक़ु न आहे। ऐं असीं वफ़ाक़ खे इहो ॿुधाइण था चाहियूं त असां हिन सकाफ़ती प्रोग्राम जे थ्रू तव्हांखे ॿुधायूं था त असीं सिंधी सुजागर क़ौम आहियूं, पढ़ियल लिखियल आहियूं ऐं समाजड़ा आहियूं। असां अमन पसंदि आहियूं, सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, असांखे तंग न कयो वञे।